अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेर एक नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे ते रवानो। परणी तर्जमान मूजिब सदर आसिफ ज़रदारी जो दौरो 21 सेप्टेम्बर ताईं हूंदो। सदर शिंगाई चिंगडू ऐं सिंकियांग शहरनि जो दौरो कंदो। सदर अली ज़रदारी चीनी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। वापारी इक़्तिसादी तावनी पाक चीन राहदारी ते ॻाल्हि ॿोल कंदो। ज़रीन मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी बि सदर आसिफ ज़रदारी सां दौरे ते गॾु हूंदो। पंजाब में बोड जी पाणी वधीक केतिरा ई इलाइक़ा ॿोड़िजिया। हज़ारे माण्हू मुतासिर। लोथरान वेझो ऐं वाहन ऐं जहांबी वाहन जा बंद टुटी पिया। बोड जे पाणी में फाथल 500 खां वधीक माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। भावल नगर भरिसां ॿेड़ी ऊंधी थियण करे ॿ नौजवान बुॾी फौत। 20 ॼणनि खे बचायो वियो। शुजाबाद वेझो बंद टुटण करे 3 मज़दूर लुड़ी विया। 2 खे बचायो वियो। 1 जी लाश जी ॻोल्हा जारी। पंजाब में तबाही मचाईंदड़ बोड जो पाणी सिंधु में दाख़िल। गुडू बैराज वटि विचोले दर्जे जी बोड वहकरा 5,12,000 क्यूसेक खां वधी विया। गुडू बैराज हेठां वहकिरो 4,80,455 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहकिरो 4,51,760 क्यूसेक थी वियो। हेठां वहकिरो 4,11,810 क्यूसेक रिकॉर्ड। कोठी बैराज वटि बि पाणी जी सतह में वाध वहकिरा 2,59,000 क्यूसेक खां वधी विया। इस्लामाबाद रावलपिंडी के पानी फ्राहम कंदड़ रावल डैम ॿीहर भरिजी वियो। डैम जा स्पेल वेस कुछ देर में खोलिया वेंदा। पॉरिंग नाले में पानी जे वहकरनि में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो। नाले जे वेझो रहंदड़ माण्हुनि खे एहतियात जूं हिदायतूं। अमरीका पारां चार्ली कर्क जे कातिल जी ॼाण ॾियण ते $1 लख इनाम ॾियण जो ऐलान। अमरीकी FBI तरफ़ां शकी शख़्स जूं तस्वीरूं जारी। क़दामत पसंद तज़िया निगार चार्ली कर्क जो कातिल कानून जी गिरफ़्त खां आजो। जांच जारी। नवाबशाह जे जमाल शाह वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। ॻोठ सोभारो ज़रदारी में जवाबदार दिलशेर मक्सी पंहिंजी घरवारी वज़ीरा ऐं महिमान थी आयल बिरादरी जे नौजवान गुलाम मोहम्मद मक्सी खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार मौक़े तां फरार। लाश काज़ीमत अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। घोटी वेझो चाचड़ धुरियनि में संगामती तकरार तां झेड़ो। 2 नौजवान भाइर क़तल। घोट फ़कीर मोहम्मद चाचड़ जी धुरियनि में हलंदड़ तकरार भड़की उथियो। हिक ॿिए मथां फायरिंग। गोलियूं लॻण करे 30 वरनि जो हादन चाचड़ ऐं 18 सालनि जो फयाज़ अली चाचड़ मारिजी वियो। मुक़तलनि जो 3 भाउ ज़ख़्मी। वाक़े बाद धुरियनि में सख़्त छिकताण। ठठे में उधार जा 12,000 रुपया घुरण तां वापारी खे क़तल कंदड़ 3 जवाबदारनि खे जनम टीप। ठठे जी मॉडल कोर्ट ॿियो साबित थियण ते जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 3 लख रुपया ॾंड। सज़ा हेठि आयल जवाबदारनि में अली हसन खोसो, अली नवाज़ खोसो ऐं इनायत खोसो शामिल। जवाबदारनि 2 साल अॻु ॻाढ़े शेड ज़मींदार वापारी कासिम मेमण खे क़तल कयो हो।